खैरपुरमा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर फ़हीम ज़ैदी मूजिब तहलका एजुकेशन ऑफिसर खैरपुर मोहम्मद यूसुफ भुगटी जे मान में हिकु पुरवकार आजियाणु तक़रीब स्टाफ क्वार्टर स्कूल खैरपुर में थी गुज़री, जंहिंमें ख़ासि महिमान अॻूणो डीओ महरम अली पांवर, लियाकत अली ख़ासखेली, हमीदुल्लाह महर, पीपी अॻवान हाजी सलेमान, समाजी अॻवान नसीर मुराद शेख, हाजी ख़ान भुगटी, अॻूणो सुपरवाइज़र नियाज़ मोरेजो, पेटे अलफ़ जो मरकज़ी अॻवान मुख़्तियार अहमद सोलंगी, ज़िले सदर ख़ैर मोहम्मद सुमरो, अख़्तर फुलपोटो, सनाउल्ला मंगणहार, सैयद हफ़ीज़ुल्ला शाह हुआ। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि चयो त मोहम्मद यूसुफ भुगटी हिकु बहितरीनु इंसान दोस्त शख़्सियत आहे। हू बहितरीनु उस्ताद, बहितरीनु एडमिनिस्ट्रेटर रहियो आहे। अॼु हिन अलविदाई पार्टी में अची तमामु घणी ख़ुशी थी आहे। हिननि चयो त उस्ताद कॾहिं बि रिटायर नाहे थींदो, छो त उस्ताद हिकु इदारो हूंदो आहे। हिननि चयो त मोहम्मद यूसुफ भुगटी हिकु बहादुर एडमिनिस्ट्रेटर रहियो आहे।